असांजी कौम खे घुरण जी आदत थी वई आहे। मस्जिद में वञो न, मस्जिद में जुमे जो ॾींहुं थींदो पेती फिरंदी पई, चंदे जी पेती। दुआ न घुरंदो मौली साहब जेसिताईं चंदो न मस्जिद जो गॾु थी वञे। मुंहिंजूं जेतिरियूं बि मस्जिदूं आहिनि दरगाह आहे अलहमदुलिल्लाह किथे बि चंदे जी पेती कोन्हे। मुंहिंजे मुर्शिदनि जी दरबार आहे, चंदे जी पेती लॻल कोन्हे का। जुमे ते असां वटि चंदो कोन थींदो आहे। छा असांजूं मस्जिदूं कोन थियूं हलनि? मस्जिदूं आबाद कोन्हनि? घुरण वारो, सुवाल करण वारो अल्लाह खे पसंदि न आहे। मदीने वारे साईं फरमायो त हेठें हथ खां मथियों